नासरीन अफ़सोसनाक ख़बर आहे अमां सां शेयर करियो पिया। डोकरी अदालत अंदर औरत जवाबदार हथां गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़त्ल थी आहे। 23 वरियनि जी तहमीना सांगरो तलाक केस में पेशीअ लाइ आयल हुई। तहमीना खे ॾेर अयाज़ जतोई गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। अहम ख़बर आहे नासरीन, हिकु भेरो ॿीहर अव्हां खे आगाह करियो पिया। डोकरी खां अदालत अंदर औरत जवाबदारनि हथां गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़त्ल। 23 वरियनि जी तहमीना सांगरो तलाक केस में पेशीअ लाइ आयल हुई। तहमीना खे ॾेर अयाज़ जतोई गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। पीउ मोहम्मद सालेह जो इहो चवणु आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे डोकरी खां धरती टीवी जो रिपोर्टर रब नवाज़ कोसो। जी रब नवाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, डोकरीअ जी अदालत अंदर जवाबदार फायरिंग करे हिकु नौजवान औरत खे क़त्ल करे फरार थी विया। औरत जी सुञाणप 23 वरनि जी तहमीना सांगरू तौर थी, जेका बेनज़ीर कॉलोनी डोकरीअ जी रवासिन हुई। जॾहिं त मक़तूल औरत तलाक जे केस में पेश थी डोकरी कोर्ट में आयल हुई, जिते मोटरसाइकिल सवार हथियार बंदनि खेनि फायरिंग करे क़त्ल करे छॾियो आहे। उन सिलसिले में मक़तूल न्याणीअ जे पीउ मोहम्मद सालेह सांगरू इल्ज़ाम लॻाईंदे चयो त मक़तूल औरत जो ॾेर अयाज़ जतोई ऐं ॿियनि जवाबदारनि मुंहिंजी धीउ मथां फायरिंग करे संदसि क़त्ल करे फरार थी विया। होॾां डोकरी पुलिस बरवक़्तु वाक़े वारे हंधि पहुची वई, जिते औरत जो लाश तहवील में वठी तालका अस्पताल पहुचायो, जिते मक़तूल पोस्टमार्टम कयो वियो आहे। जॾहिं त डोकरी कोर्ट में माण्हुनि जो हुजूम गॾु थी वियो आहे। जी ठीकु आहे रब नवाज़, अमां जी महिरबानी।